सुप्रीम कोर्ट नकीबुल्लाह क़त्ल केस में पेश न थिया ते अॻूणे SSP मलीर खे तौहीन अदालत जो नोटिस जारी करे छॾियो। संदसि तमूरा बैंक अकाउंट मुंजमिद करण जो हुकुम। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त राव अनवार खे पेश थियण लाइ शफ़ाफ मौक़ो ॾिनो। हिफ़ाज़ती ज़मानत बि ॾिनी वई। लॻे थो त हुन वॾो मौक़ो विञाए छॾियो आहे। राव अनवार जी गिरफ़्तारी लाइ समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त राव अनवार बाबति केस अदालत में आहे। जेको बि फ़ैसिलो आयो मञियो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते अमल कयो वेंदो। हॉर्स ट्रेडिंग जी ॻाल्हि कंदड़ पंहिंजनि सेनेटर्स ते शक कनि था। सेनेट चूंडुनि लाइ हॉर्स ट्रेडिंग जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। MQM इख़्तिलाफ़ ख़त्म करे अवामी मफ़ादनि खे तरजीह ॾे। राव अनवार खे रिपोशी जी हालत में लिखल खत ते मर्ज़ीअ मूजिब रिलीफ ॾिनो वियो। हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वई। इंतज़ार बि कयो वियो पर हू न आयो। जॾहिं त मुल्क जी ख़िदमत कंदड़ नवाज़ शरीफ़ जो नालो ECL में शामिल करण जो चयो पियो वञे। इमरान ख़ान पंहिंजे अमलनि सबबि लोधरान जी चूंड हाराइजी वियो। लोधरान चूंड में नवाज़ शरीफ़ जो मौक़िफ़ कामयाबी जो सबबु बणियो। नवाज़ शरीफ़ अवाम जे वोट जो तक़दुस चाहे थो। संदन मक़सद कंहिंजी इज़त घटाइण नाहे। राणा सनाउल्लाह को एहल कर दिया और एहल को एहल कर दिया। अगर चीफ जस्टिस साहब वो जबान इस्तेमाल करेंगे जो इमरान खान कंटेनर पे चढ़ के करता था तो उसका जवाब भी मिलेगा। अदालत आलिया के कुछ जजेस से एक नई गाली सुनने को मिलती है। डाकू कहकर, सिसिलियन माफिया कहकर कौन से आइन की तशरीह हो रही है। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी नियाणी मरियम नवाज़ चयो आहे त चीफ जस्टिस इमरान ख़ान जहिड़ी ॿोली इस्तेमाल कंदो त जवाब बि मिलंदो। नवाज़ शरीफ़ जो फ़ैसिलो हाणे अदलिया न पर अवाम खे करणो आहे। बदिले जी ख़बर नाहे कहिड़ी बाहि आहे जेका झकी नथी रही आहे। नवाज़ शरीफ़ खे जेतिरो दॿायो वेंदो ओतिरो मज़बूत थी साम्हूं ईंदो। कॾहिं गॉड फादर, सिसिलियन माफिया त कॾहिं वरी चोर ऐं फोरू वारा लक़ब ॾिना पिया वञनि। छा मुल्की आइन में गार ॾियण जी का शिक आहे? नवाज़ शरीफ़ जी पार्टी सदर रहण या न रहण सां को बि फ़र्क़ु न पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हाज़िरीअ खां छूट न मिलण सबबि लंडन रवानगी मुलतवी करे छॾी। संदसि चवणु आहे त साज़िशूं कंदड़नि अकामे खे बुनियाद बणाए खेसि कढियो। हुन ख़िलाफ़ के सबूत नथा मिलनि त रेफरेंस ते मथां रेफरेंस ठाहिया वञनि पिया। माज़ी शाहिद आहे त अदलिया खे बहाल कयो। हाणे अदल खे बहाल करणो आहे। ये फौज और अदलिया की दुश्मनी में इस हद तक चले गए हैं कि इन्होंने मुझे और मेरे वालिद साहब को सेनेट की ऑफर की। तहरीक इंसाफ की नाराज़ MNA आयशा गुललई दावा कई आहे त इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण लाइ नून लीग खे सेनेट टिकट ॾियण जी आछ कई पर हुन इनकार कयो। वक़्त अचण ते टिकट ॾींदड़ बाबति ॿुधाईंदी। इमरान ख़ान पाण पंहिंजे पेरनि ते कुहाड़ो हणंदो आहे। नवाज़ शरीफ़ PTI चेयरमैन खां बि वधीक ख़तरनाक आहे। लोधरा में शिकस्त बाद तहरीक इंसाफ जी करप्शन न हलंदी। आयशा गुललई जी मशहूरी जो सबब रुगो गैर इख़लाक़ी मैसेजिस आहिनि। सेनेट जी चूंडुनि लाइ खे सियासत में उहो रुतबो हासिल करणो पवंदो। मुशाहिदुल्ला ख़ान आयशा गुललई जे इल्ज़ामनि ते कानूनी कार्रवाई कई वेंदी। खेसि सेनेट जी सीट जी आछ कंदड़ जो नालो ॿुधाइणु घुर्जे। मरियम औरंगज़ेब अगर वो अपने आप को ग्रुप कहना चाहें तो कहें। मैं तो नहीं कहूंगा। मैं तो उन्हें तहलील शुदा राब्ता कमेटी कहूंगा। आप 4 नाम दे दें, मेरी उस पे रजामंदी है। MQM PIP जे सरबराह डॉक्टर फारूक सत्तार राब्ता कमेटी बहादुराबाद खां सेनेट जी चूंडुनि लाइ उम्मीदवारनि जा नाला तलब करे वरिता। संदसि चवणु आहे त 40 सालनि जी वॾी जिदोजहद खे बचाइण लाइ वॾो फ़ैसिलो कयो आहे। राब्ता कमेटी जंहिंजा नाला तजवीज़ कया तंहिंजो ऐलान करे छॾींदो। सेनेट जी चूंडुनि में टिकटुनि जी विरछ लाइ PIP में वेहण जो तासिर दुरुस्त नाहे। हज़रत लाल कलंदर शहबाज जी दरगाह ते आख़िराती हमले खे 1 साल मुकमल। हुकूमती ऐलाननि ते अमल न थी सघियो। केतिराई मुतासिर ख़ानदान अञा ताईं इंसाफ़ जा मुंतज़िर। सखर में पुलिस मुड़स जे क़त्ल जे शक में गोरारी औरत खे मासूम बाड़ीअ समेत कैद करे छॾियो। मीडिया जी टीम पहुचण ते वॉशरूम में लिकाइण जी कोशिश। मुतासिर औरत जो होचगारू संदसि चवणु आहे त खेसि ख़बर न आहे त मुड़ुस किथे आहे। पुलिस बेगुनाह कैद करे साणस वॾो ज़ुल्म कयो आहे।
हैदराबाद में हथियार बंद न था गलो कपे ज़ख्मी कयल ॿी औरत बि ज़ख्मनि जा सूरनि सां फोत थियल औरतुनि जो अंग वधी वियो। इलाइक़े में ॾहका पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी। सिंध टीवी नेटवर्क ऐं रांदियुनि वारी वज़ारत तरफ़ां शेर सिंध मलाखड़े जो छहों मरहलो 18 फेबरवरी ते थींदो। मलीर जे इलाइक़े पिपरी में मेगा दंगल लाइ तयारियूं शुरू थी वयूं। इलाइक़े वासियुनि बि क़ौमी रांदि जा मुक़ाबला ॾिसण लाइ बेचैन थी विया। कीवीज़ जे देश में चौकनि ऐं छकनि जी बरसात। ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट में 244 रन्सनि जो टारगेट हासिल करे नओं रिकॉर्ड काइम करे छॾियो। मार्टिन गप्टिल जी तेज़ तरीन सेंचुरी लुड़ी वई। वार्नर ऐं शॉर्ट 50 हणी नामुमकिन खे मुकमिल करे छॾियो। PCB, PSL ऐं होम सीरीज़ मुतबादिल हंध ते कराइण ते गौर शुरू करे छॾियो। नजम सेठी जो चवणु आहे त मार्च में मैदान ॾिसण लाइ मलेशिया जो दौरो कंदा। मामला तय थी विया त तमामु घणो फ़ाइदो थींदो। UAE जा शर्त पूरा करणु हाणे मुमकिन नाहे।